अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे शो पे प्रोग्राम फोकस है। मैं आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, प्रोग्राम जो पहिरें सेगमेंट में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जे आबपाशी खाते जी ऐं आबपाशी खाते मुख़्तलिफ़ स्कीमनि ते गौर शुरू करे ॾिनो आहे ऐं उन में वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सिंध जे आबपाशी खाते खे चयो वियो आहे त RBOD 1 ऐं RBOD 3 जेके स्कीमूं आहिनि, जेके मनसूबा आहिनि, उहे सिंध हुकूमत पंहिंजी तहवील में वठे ऐं सिंध हुकूमत ई उनखे हलाए सॼो कुझु उनजो जेको बि कारबार आहे जेको उहो सिंध जो जेको आबपाशी खातो आहे उहो पंहिंजी तहवील में वठे। उन सां गॾोगॾु कराची खे ईंदड़ 50 सालनि ताईं पीअण जे पाणी जी फराहमी जे लाइ तमामु हिकिड़ो वॾो मनसूबो उनजे जेको आहे सो उन ते बि कमु हली रहियो आहे ऐं उनजे हवाले सां जेको आहे सो फंड्स बि रखिया विया आहिनि ऐं उहो जेको आहे उहो पाणी छाकाणि त जेको KB फीडर आहे उनजी लाइनिंग पकी न हुजण जे करे उन में हर साल जेको आहे सो पाणी ज़ाया थींदो आहे ऐं इहो त सॼी सिंध में तव्हांजे साम्हूं आहे त केतिरा ई कैनाल ऐं केतिरियूं शाखूं इन करे ई पकियूं कयूं पियूं वञनि त कचियूं शाखूं या कचा वाह कचा कैनाल हुजण जे करे पाणी जेको आहे उहो ज़ाया थींदो आहे। तंहिंजे करे बिल्कुलु उन ई तरह सां बि KB फीडर जी लाइनिंग करे ऐं तक़रीबन 2-2.5 हज़ार क्यूसिक जेके आहिनि से पाणी उहो बचाए वेंदो ऐं जॾहिं उहो पाणी जी बचति थींदी त इन हिसाब सां कराची खे ईंदड़ जेके आहिनि से 50 सालनि ताईं पीअण जे पाणी जी का बि तकलीफ़ कोन थींदी। तमामु वॾो इहो मनसूबो आहे। इन सां गॾोगॾु आबपाशी खातो सिंध में ॿियनि मुख़्तलिफ़ स्कीमुनि ते कमु करे पियो। त असां प्रोग्राम जे पहिरें सेगमेंट में इन ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं त आबपाशी खातो उन में कहिड़ियूं कहिड़ियूं स्कीमूं जेके आहिनि से अचनि पियूं, कहिड़ियुनि ते कमु हले पियो ऐं उन सां आबपाशी जे निज़ाम सां गॾोगॾु पीअण जे पाणी जी केतिरियूं सहूलियतूं जेके आहिनि से फराहम थींदियूं। इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। शकील नाइद साहिबु सीनियर सहाफ़ी आहिनि, असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। इन ते असांखे अपडेट कंदा। शकील साहिबु, वॾी महिरबानी, तव्हां आयो असां वटि। ॿुधाइजो पहिरियां त इहो छा तफ़सील आहिनि इन ॻाल्हि जा जेको वफ़ाक़ी हुकूमत सिंध खे चयो आहे त RBOD 1 ऐं RBOD 3 पंहिंजी तहवील में वठो? ॾिसो ज़ुहैब, जेको RBOD या LBOD जा ॿ जेका मनसूबा हुआ इहे 15 साल जे अंदरि मुकमिल थियणा हुआ। वापटा ॾाढी सुस्ती सां कमु ॾेखारियो, जंहिंजे करे इहो मनसूबो 20 खां 25 सालनि ताईं वधी वियो। RBOD बलोचिस्तान खां ईंदड़ ज़हरीलो पाणी आहे जेको उतां खां अची समुंड में छोड़ करिणो आहे। RBOD 2 जेको आहे उहो सिंध हुकूमत तहवील में वठी चुकी आहे, उहो उन पंहिंजे उन सां तरीक़े सां पंहिंजे हिसाब सां हलाए रही आहे। RBOD 1 ऐं RBOD 3 वापडा दावा त कई आहे त मुकमिल कयो, पर वापडा जेको आहे उहो उनखे जीअं जेका हाणोकियूं बारिशूं ऐं सैलाब थियो उन में उहो तमामु घणो तोड़ फोड़ जो शिकार थियो त उन ते वापडा हीउ सॼो सिंध जी ॻिची में विझणु चाहे थी। इन ॾिस में पोएं हफ़्ते हिकिड़ी CM हाउस में गॾिजाणी थी। वफ़ाक़ी वज़ीर वाटर रिसोर्स सैयद ख़ुर्शीद शाह हिते आया, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह वेठा, वापडा जा अमलदार वेठा, आबपाशी जा अमलदार वेठा। जॾहिं उन्हनि चयो त सिंध जे आबपाशी खाते उन्हनि खे जेके अंग खर पेश कया, उनखे जेका ज़मीनी हक़ीक़त पेश कई त उन ते वापडा ॾाढी ख़ामोश थी वई। उन्हनि चयो त हीअ जॾहिं तोड़ फोड़ शिकार थिया त सिंध हुकूमत उहो टुटल फुटल तव्हां खां छो वठे, इहो तव्हांजी ज़िमेदारी, तव्हां असांखे ॾियो जेका अपडेट थियल हुजे। हाणे अपडेट थियल आहे त वठनि न। हाणे हिकिड़ी शइ तव्हां कंहिंखे इमारत तबाह थियल पोइ उन ते वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह ॾाढो मतिलबु परेशान बि थियो, उनखे शाक बि थियो। उन चयो त हीअ माना ग़लति बयानी करे इहा शइ। त पोइ उन्हनि वापडा जे 3 अमलदारनि जेको वापडा जो AC आहे ग्रेड 19 जो ऑफिसर, उन्हनि 3 ऑफिसरनि ते ॿधल जेको आहे हिकिड़ा 3 माण्हू प्रपोज़ कया आहिनि। 3 सिंध जा, उहो सिंध जो बि हिकिड़ो AC आहे सरबराह, उनजो 6 माण्हुनि ते ॿधल आबपाशी जा 3 अमलदार, 3 वापडा जा अमलदार, इहे वेही उन सॼे RBOD 1 ऐं RBOD 3 जो जाइज़ो वठंदा। जिते तोड़ फोड़ हूंदी उते निशानदेही कंदा, रिपोर्ट वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद शाह ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे पेश कंदा। जंहिंखां पोइ जिते तोड़ फोड़ हूंदी, जेका तबाह हाल हूंदी, उनखे सही करे पोइ इहे ॿई रिथाऊं सिंध जे हवाले कयूं वेंदियूं, सिंध सरकार जे सिंध जे आबपाशी खाते। हाणे ॾिसो न, RBOD जैकाबाद खां वठी वेंदे ॼामशोरे ताईं हाणोके बारिशनि में सिर्फ़ु तबाही आंदी, छाकाणि त इहो वापडा जी हिकु नाक़स हिकमत अमली। वापडा जेकॾहिं कंहिं माली साल में हिन मनसूबे ते फ़र्ज़ु कयो 10 अरब रुपए रखे पई त उहो सॼे माली साल में 1 अरब 2 अरब 1.5 अरब जारी करे पई, त कमु बि ओतिरो थियो पई। हाणे जॾहिं ॿिए साल अचे का बारिश पवे अधु तोड़ फोड़ शिकार थियो, माना तव्हां 1 अरब ख़र्चु कयो, 3 करोड़ जेको आहे उहो ज़ाया थी वियो। त इन सां आबपाशी खाते जेको स्टैंड वरितो, सिंध जे वॾे वज़ीर उनखे एप्रिशिएट कयो। उन चयो त बिल्कुलु तव्हां सही कयो, तव्हांजी जेका सर्वे आहे, तव्हां जेको मुआइनो आहे बिल्कुलु सही आहे। जंहिं करे आबपाशी सिंध जा 3 ऑफिसर ऐं वापडा जा 3 ऑफिसर गॾिजी हाणे इन जो मुआइनो कंदा
ऐं इहो जैकबाद खां वठी वेंदे जामशोर ते सॼी शइ जो जाइज़ो वठी रिपोर्ट ॾींदा त जीअं असांखे जेकॾहिं शइ ॾियो त उहो बहितर ऐं हक़ीक़ी हालत में त ॾियो। तबाह थियल शइ असांखे ॾींदो त असीं छा कंदा, असां माना तबाही बि सिंध में थिए, वरी ख़र्च बि सिंध गवर्नमेंट करे, त असीं छो ख़र्चु कयूं? तव्हांजो मनसूबो आहे न इहो कोन थी छो पिया ॾियनि, माना सिंध हुकूमत जे हवाले छो पिया कनि, वापदा छो संभाले नथो सघे या के टेक्निकल इशूज़ आहिनि? ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका ॿई मनसूबा LBOD उहो हुयो पंजाब जो ज़हरीलो पाणी, RBOD जो उहो बलूचिस्तान जो, हीअ सॼो ठाहे हाणे ॾियनि पिया सिंध गवर्नमेंट खे। त हाणे इहे सॼो असां कंप्लीट कयो आहे, हाणे इन खे मेंटेनेंस करणु तव्हांजो कमु आहे। जेकॾहिं के वॾी रक़म जी ज़रूरत पई त वापदा ॾींदी, न त तव्हां इनखे संभर, छाकाणि त इहो तव्हांजी सरज़मीन ते आहे। हालांकि इहा असांजे सिंध सां ॾाढी नाजाइज़ी थी आहे त पंजाब ज़हरीलो पाणी बदीन जी सॼी पटीअ तबाही आंदई, घोटकी में ख़ुदि केतिरी उनजो LBOD जो पाणी जेको उहो ज़हरीलो उन में नुक़सानु पहुतो, पोइ बि सिंध सरकार ख़ामोश रहियूं, जेके बि हुकूमतूं आयूं, पर उन बावजूदि माना उन शयूं टोड़ फोड़ ॿई बैंक्स जेके आहिनि, राइट बैंक ऐं लेफ्ट बैंक ॿई मुतासिर थींदा रहिया आहिनि ऐं उनजी लखे एकड़ ज़मीन उहा तबाह थी आहे। पर वापडा जेको माटेली मां जो सलूक करे थी, वापडा इन सिलसिले में का संजीदा न आहे, का सचाई उन में न आहे। हो छा करे थी, जेतिरी हुन ॾिसो न, हिकु 10 साल मनसूबो, 10 साल में तव्हां पैसा ॾियो हा, उनजी निगरानी कयो, का मनसूबो थिए, हाणे उनखे तव्हां 25 साल ते खणी विया हो, उहो 25 साल जेका सिंध में तबाही थी आहे उनजी ज़िमेदार केरु आहे? अच्छा, सभ खां वॾो सवाल शकील साहिबु इहो बि थिए थो त जेकॾहिं हिन वक़्तु उहे जेके RBOD 1 ऐं 3 जेको तव्हां चओ था, त हाणे त उहो हिन जेका बरसाति आई हुई, ॿोॾि आई, उन में तबाह थी चुको आहे, ऐं जेकॾहिं हाणे वरी 2-4-5 महीना मस आहिनि जो वरी मॉनसून ईंदो, त इन सॼी सूरत में जेकॾहिं इहे वापदा उनजी रिपेयरिंग न कई त हीअ त अञा पोइ वधीक नुक़सानु आहे, पोइ अञा सिंध वधीक तबाह थींदी। ऐं तव्हां सां सहमत आहियां। आपाशी खातो ॾिसो, असीं छा कंदा आहियूं, असीं सिर्फ़ु इदारनि ते हिकिड़ी तनक़ीद कंदा आहियूं। असांखे इहा हक़ीक़त मञणु घुरिजे त असांजो जेको आपाशी खातो आहे उहो सिंध जे पाणी जे मसइले ते 100 न पर 200% परफेक्ट आहे। हुन 200% सिंध जे पाणी जो उन केस उन जो तव्हां ॾिसो, तव्हां हिकिड़ो माना हिस्ट्री खणो, गुज़िरियल 150 साल में पाणी जा 5 जेके आहिनि उहे तहक़ीक़ातूं थियूं, 5 कमीशन थिया। 5 कमीशन में इहो वाज़े थियो त जेको असीं पुछड़ी में रहियूं था, असां सिंधू दर ते असांजो जेको हक़ु आहे उहो सिर्फ़ु आपाशी खाते जे करे, उहो आपाशी खाते जे मज़बूत केस हुअण जे करे असां माना सिंध जेको आहे उहो केस खटियो आहे, असां सिंध जो पाणी बचायो आहे। आपाशी खाते RBOD LBOD ते बिल्कुलु हक़ीक़ी स्टैंड वरितो आहे। ऐं ॿी मज़ेदार ॻाल्हि जेका अव्हां पिया चओ त हाणे 4-5 खां पोइ मूंसुम ते सिंध हुकूमत जो आपाशी खाते जो मौक़िफ़ इहो आहे त तव्हां फौरी कमु कयो, जो न त जेका तोड़ फोड़ हेल्थ थी आहे, ईअं 5 महीननि खां बारिश थींदी त पोइ मोरगो कुझु रहंदो बि न, त सिर्फ़ु सिंध में ज़हरीलो पाणी ईंदो, ज़मीनूं ज़हरीली थी वेंदियूं, जर जो पाणी ज़हरीलो थी वेंदो, ऐं असां तबाही खे सवाइ ॿियो कुझु बि न ॾिसी सघंदासीं। इन स्टैंड जे करे इहा जेको बिल्कुलु तड़तकड़ में कमेटी ठही आहे, हंगामी बुनियादनि ठही आहे, त जीअं करे ऐं इहो कमु हंगामी बुनियादनि ते करे ख़तमु कयो वञे, त जीअं ईंदड़ मूनसून वारी बारिशुनि में जेको वधीक तबाही न अची सघे। न त जैकबाद खां वठी तव्हां कश्मीर ताईं जामशोर ताईं सिर्फ़ु तव्हां ज़मीनुनि खे ज़हरीलो पाणी ॾिसंदो, ॿियो कुझु न थींदो। इहो सिर्फ़ु आपाशी खाते जे स्टैंड वठण जे करे। अच्छा, सां गॾोगॾु ॿियो जेको आहे त पीअण जे पाणी जा जेके मनसूबा आहिनि, कराची खे 50 सालनि ताईं माना पोइ पाणी जी खोट जो को तसवुरु न रहंदो, उहो छा प्रोजेक्ट आहे, उनजा छा तफ़सील आहे? ॾिसो, सिंध जे आपाशी खाते 2 अहम तरीन जेके आहिनि रिथाऊं वफ़ाक़ी सरकार जे ॾाढो पेश कयूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ारत रिथाबंदी ऐं तरक़ियात जेको आहे उन ऐं ख़ुसूसी क़दमनि वारी जेका जंहिंजो वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल खे पेश कयो। ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा PTWP बि थी चुकी आहे, जंहिं मां इहो साबित थियो त इन्हनि 2 मनसूबा आहिनि। हिकिड़ो उन्हनि कयो आहे त कींझर ढंढ सां गॾु हिकु हाली जी ढंढ आहे, ॿियो खॾेरो, उहा बि ढंढ आहे। उहे ढंढूं माना बिना तवजा ॾियण जे या उन ते ख़ासि ध्यानु न ॾिनो वियो त उहे असां उन मां लाभ हासिलु न करे सघूं, उन मां असांखे फ़ाइदो न मिलियो आहे। सिंध सरकार वफ़ाक़ी सरकार खे चयो आहे, जेका वफ़ाक़ी वज़ारत मनसूबाबंदी रिथाबंदी ऐं ख़ुसूसी क़दमनि वारी आहे, जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल उनखे चयूं त तव्हां इन्हनि ॿिन्हिनि जी जेको आहे बहितर नमूने उनजी खोटराई कयो, बहितर नमूने उनखे लाइनअप कयो, त उन सां असांखे कींझर ढंढ जेतिरो पाणी ॿियो मिलंदो, जंहिं मां असांजा रिजर्वायर्स डबल थी वेंदा। ठीकु आहे। ऐं इहे माना हींअर माना उन में मिटी भरिजी वई आहे, ॿियो गंद किचिरो ॿियो टो ते तवजा न आहे।
इन सां छा थींदो ॾिसो न सॼो पाकिस्तान चवे थो पॉलिटिकल पार्टियूं चवनि थियूं कराची मिनी पाकिस्तान आहे। हैरत इहा थिए थी पई त पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा बलूचिस्तान कराची खे 1200 क्यूसेक पाणी ॾियण लाइ तयारु न आहिनि। उहो आबपाशी खातो कर थो जेको सॼे मुल्क खे पाले थो। ऐं अवी ख़ुदि चओ था कराची मिनी पाकिस्तान आहे, असीं बि चऊं था मिनी पाकिस्तान। मिनी पाकिस्तान त मिनी पाकिस्तान ते अव्हां तवजा त ॾियो। तव्हांजे ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू रहनि पिया, पंजाब जा रहनि पिया, पाणी नथा ॾियनि। पर ही महिरबानी कयो, ॿ बहितरीन ढंढूं आहिनि ऐं उन्हनि जी लोकेशन फितरी आहे, उहो फितरी उहा जेकॾहिं थींदी त उन सां छा थींदो पाणी थींदो। ऐं उन्हनि खे ॿी दिलचस्प ॻाल्हि कई, हुननि इहो चयो आहे त जेके कलरी बघियाड़ असां फीडर चवंदो, जंहिंखे मुख़फ़फ़ में शॉर्ट फॉर्म में केबी फीडर चयो वेंदो आहे, केबी फीडर में 9000 क्यूसेक पाणी आहे। उहो 9000 क्यूसेक कराची में जॾहिं अचे थो त उन जूं रूणियूं, उन जे जेको पाणी जी सीपेज वग़ैरह थिए थी, उहो वञी कराची खे पहुचे थो 7000, माना 2500 क्यूसेक पाणी। उहो था चवनि तव्हां इनखे जॾहिं पको कंदो, हीउ गुज़िरियल साल मनसूबो पेश कयो वियो, PDWP उन जी मंज़ूरी ॾिनी। हाणे हीउ जेको आहे उन वक़्तु 35 अरब हो, हाणे छाकाणि त इन्फ्लेशन वधी आहे, महांगाई आहे, हाणे इहो मनसूबो 46 अरब रुपए जो थियो आहे। वापडा K4 मनसूबे खे करे पई मुकमिल। आबपाशी खाते हुननि खे हिकिड़ी मुआवनत कई आहे, हुनखे सलाह ॾिनी आहे त हीउ सॼो तव्हां कमु कयो था, कराची खे पाणी 1200। हिन वक़्तु ॾिसो तव्हां माना आम माण्हू खे हक़ीक़त कोई नथो ॿुधाए, हिन वक़्तु बि कराची खे 1200 क्यूसेक आबपाशी खातो फराहम करे रहियो आहे। एॾे हंगामी बुनियादनि ते पाणी जी खोट, असांजा फसल सुकी रहिया आहिनि, असांखे ॿियो कुझु ज़रूरी जेका मईशत नुक़सानु थियो, पोइ बि 1200 क्यूसेक ॾियाराए, 1200 क्यूसेक K4 में पिया ॾियनि। माना सिंध सरकार खोट सभु शइ बावजूदु, जंहिंमें तव्हांजे माना हैदराबाद खां वठी ऐं चवंदो ठठे खां वठी तव्हांजे कश्मीर ताईं तव्हांजे फसलनि खे नुक़सानु पहुतो, पर उन बावजूदु सिंध गवर्नमेंट इहो तइ कयो त कराची खे पीअण जे पाणी में हिकिड़े ॾींहुं बि तकलीफ़ न अचे। हिते जूं पॉलिटिकल पार्टियूं जेके कराची बेस्ड आहिनि उहे मञींदा ई कोन, उन्हनि जे त ख़ैर उन में पंहिंजे एजेंडा में न आहे, उन्हनि जो कमु सिर्फ़ु तनक़ीद कनि। तव्हां ॾिसो सिंध गवर्नमेंट ते, ऐं नथो चवां पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, सिंध गवर्नमेंट कहिड़ी बि अचे थी, सभ खां वधीक कराची बेस्ड पार्टियूं उन्हनि ते मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि तनक़ीद कंदियूं। पाणी वाहिद इशू आहे, ॾिसो आबपाशी खाते जी हिकमत ॾिसो, पाणी वाहिद इशू आहे जंहिं ते कराची बेस्ड पार्टियूं तनक़ीद नथियूं कनि। इनकरे नथा कंदो उनखे पाणी अवेलेबल अदर के वाटर बोर्ड जा इशूज़ आहिनि, उधार मामलो आहे, ॾिसो पर मथां खां तव्हांजी सप्लाई जेका आहे उहा तव्हांजी वापदा, उहो जेका कराची वाटर एंड बोर्ड आहे, उन जी पंहिंजी इंतिज़ामी जेको मामलो आहे, उन जो आबपाशी खाते सां तालुक़ कोन्हे। जेको माण्हुनि में किराए जेका थिए थी पीअण जे पाणी जी, उहो छाकाणि हुनजो फॉल्ट आहे, वाटर बोर्ड जो, न कि इरिगेशन डिपार्टमेंट। न इरिगेशन ॾिसो न, हेॾी खोट में जॾहिं वाराबंदी थी, केतिरनि इलाइक़नि में पाणी न मिलियो, सिंध गवर्नमेंट जो आबपाशी खाते जो इरसा सां झगड़ो थियो, ॿिनि सां गॾियल मफ़ादनी काउंसिल में मामिलो वियो। पर कराची में आउं चवां थो हिकु ॾींहुं सिंगल उहो बि पाणी जी सप्लाई बंदि न थी। अच्छा मूंखे ॿुधायो इहे जेके आहिनि इहे प्रोजेक्ट शुरू थी विया आहिनि या इन्हनि ते सिंध गवर्नमेंट इहे तजवीज़ ॾिनियूं आहिनि, पंहिंजी जेका पूरी प्रेज़ेंटेशन आहे उहा ॾिनी आहे, उन्हनि पंहिंजी ब्रीफिंग ॾिनी आहे, पूरा डॉक्यूमेंट ॾिना आहिनि, स्टडी ॾिनी आहे। असां ही इन्हनि जी स्टडी कई आहे, इन मुताबिक़ ही विज़िबल आहे ऐं हीअ तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। उन्हनि उनखे एप्रिशिएट कयो आहे, पर वफ़ाक़ी सरकार थोरो इन मसइले ते सुस्त रवि जो मुज़ाहिरो करे पई। बाक़ी आबपाशी खाते पंहिंजे पर में पंहिंजो कमु 100 न पर 200 सैकड़ो करे ॾेखारे छॾियो। जीअं उहो मंज़ूरु कंदा तीअं ई जॾहिं अमल दरामद थियो त कराची में त पाणी वाफ़र में थी वेंदो। सही आहे। अच्छा शकील नाइक साहिबु असांखे तफ़सीलनि खां आगाह करे रहियो, जेको सिंध में आबपाशी खाते जी जेका कारकर्दगी आहे उनजी मुख़्तलिफ़ स्कीमूं आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु कराची खे पीअण जे पाणी जे सहूलियत ॾियण जे लाइ जेको मनसूबो आहे, जंहिंजे हवाले सां वफ़ाक़ खे लिखियो बि आहे आबपाशी खाते। हाणे वफ़ाक़ हुकूमत जे हथ में आहे त उहो कीअं त जल्दी अमल दरामद कराए थी, त उन सां ईअं थींदो त पाणी जेको ज़ाया थिए थो उहो बि बचाए वेंदो, ऐं कराची जे लाइ ईंदड़ 50 सालनि ताईं पीअण जे पाणी जे खोट जे तसवुर खे ई ख़तमु कयो वेंदो, ॼण उहो पाणी मौजूदु हूंदो। त इन ते असां ॻाल्हि ॿोल कयोसीं, ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ शकील नाइक साहिब असां सां गॾु मौजूदु आहे, ऐं असां सिंध जूं जेके ADP स्कीम्स आहिनि उन ते कमु केतिरे हद ताईं थियो आहे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं स्कीमूं आहिनि मुकमल थी चुकियूं आहिनि, ऐं उन ते केतिरा पैसा ख़र्च थी चुका आहिनि, हिते ॻाल्हि